ओम शांति। हिते जी मुंहिंजी तारीख़ है 31/7/2024। सब मीठा मीठा बाप था रखनि था, मीठी मीठी ॿार। टाइम वेस्ट न करिणो आहे, अंदर में नॉलेज जो सिमरन कंदा रहो त निंद्रा जीव ठही वेंदव। उबासी आदि न ईंदी। प्रश्न: तव्हां ॿार बाप ते फिदा छो थिया आहियो? फिदा थियण जो अर्थ छा आहे? उत्तर आहे, फिदा थियण अर्थात बाप जी यादि में समाइण। जॾहिं यादि में समाए वेंदा आहियो त आत्मा रूपी बैटरी चार्ज थी वेंदी आहे। आत्मा रूपी बैटरी निराकार बाप सां जुड़ंदी आहे त बैटरी चार्ज थी वेंदी आहे, विक्रम विनाश थी वेंदा आहिनि, कमाई जमा थी वेंदी आहे। ओम शांति। रूहानी बाप बि रूहानी ॿारनि खे सम्झाइनि था। हाणे हिते तव्हां शरीर सां गॾु वेठा आहियो, ॼाणंदा आहियो मृत्यु लोक में इहा अंतिम शरीर आहे न असांजो। पोइ छा थींदो? पोइ बाप सां गॾु शांति धाम हली हलंदासीं, इकट्ठा थींदासीं। बाप सां गॾु शांति धाम में इकट्ठा थींदासीं। इहे शरीर न हूंदो, पोइ स्वर्ग में ईंदासीं। त नंबरवार पुरुषार्थ अनुसार सभु त इकट्ठा न ईंदा न। त बाबा चवनि था सभु त इकट्ठा न ईंदा न। इहे राजधानी स्थापना थी थिए। जीअं बाप शांती सुख जो सागर आहे, ॿारनि खे बि अहिड़ो शांती जो सुख जो सागर ठाहींदा आहिनि न बाबा। पोइ वञी करे शांती धाम में विराजमान थियणो असांखे। त बाप जो घर, बाप खे घर खे सुखधाम खे यादि करिणो आहे, बाप खे बि यादि करिणो आहे, घर खे बि सुखधाम खे बि यादि करिणो आहे। हिते तव्हां जेतिरो जेतिरो हिन अवस्था में वेंदा आहियो, तव्हांजा जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा आहिनि। इनखे चइबो आहे योग अग्नि। इनखे चइबो आहे योग अग्नि। सन्यासी कोई सर्वशक्तिवान सां योग न लॻाईंदा आहिनि। उहो त रहण जे स्थान ब्रह्म सां ई योग लॻाईंदा आहिनि। उहे आहिनि तत्व योगी। ब्रह्म अथवा तत्व सां योग स्वीट होम में वञण लाइ सॼी दुनिया पुरुषार्थ कंदी आहे। ब्रह्म बाबा चईंदा आहिनि कि उहा तत्व योगी ब्रह्म अथवा तत्व सां योग लॻाइण वारा आहिनि। हिते जीव आत्माउनि जो खेल हलंदो आहे। हुते स्वीट होम में सिर्फ़ु आत्मायूं ई रहंदियूं आहिनि। उहो स्वीट होम में वञण लाइ हुन स्वीट होम में वञण लाइ सॼी दुनिया पुरुषार्थ कंदी आहे। सभई चईंदा आहिनि न, बसि हाणे कई माण्हू त जेके शांती खपे उहो चईंदा आहिनि मूंखे कुझु न खपे, मूंखे बसि मथे वञिणो आहे। सन्यासी बि चईंदा आहिनि असां ब्रह्म में लीन थी वञूं। ईअं न चईंदा असां ब्रह्म में वञी करे निवास करूं। इहे त तव्हां ॿार हाणे सम्झी विया आहियो। भक्ति मार्ग में केतिरी खिटखिट ॿुधंदा रहंदा आहिनि। हिते त बाप अची करे सिर्फ़ु 2 अक्षर सम्झाईंदा आहिनि। जीअं मंत्र जपंदा आहिनि न, कोई गुरू खे यादि कंदा आहिनि, कोई कंहिंखे यादि कंदा आहिनि। स्टूडेंट टीचर खे यादि कंदो। हाणे तव्हां ॿारनि खे सिर्फ़ु बाप ऐं घर खे यादि कयो। हाणे असां ॿारनि खे सिर्फ़ु बाप ऐं घर खे यादि करिणो आहे। बाप सां तव्हां वरसो वठंदा आहियो शांती धाम ऐं सुखधाम जो। उहो दिलि में यादि रहंदो आहे न, उहो ई दिलि में यादि रहंदो आहे, शांती धाम ऐं सुखधाम। मुख सां कुझु ॻाल्हाइणो न आहे। बाबा चवंदा आहिनि मुख सां कुझु ॻाल्हाइणो न आहे। बुद्धि सां तव्हां ॼाणंदा आहियो शांती धाम खां पोइ आहे सुखधाम। बुद्धि सां असां ॼाणंदा आहियूं शांती धाम खां पोइ आहे सुखधाम। असां पहिरियों मुक्ति में, पोइ जीवन मुक्ति में ईंदासीं। मुक्ति जीवन मुक्ति दाता हिकु बाप ई आहे। बाप ॿारनि खे बार बार सम्झाईंदा आहिनि टाइम वेस्ट न करणो खपे। बाप ॿारनि खे बार बार सम्झाईंदा आहिनि कि ॿार हाणे टाइम वेस्ट न करो। जन्म जन्मांतर जे पापनि जो सिर, पापनि जो बोझो तव्हांजे सिर ते आहे। हिन करे हाणे टाइम वेस्ट न करो। हिन जन्म में पाप आदि
जी हिन जन्मनि जे पापनि जी त स्मृति रहंदी आहे न। सतयुग में इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। हिते ॿार ॼाणंदा आहिनि जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझो आहे। नंबर 1 आहे काम जो विकार जो जन्म जन्मांतर कंदा आया आहियूं। ऐं बाप जी निंदा बि ॾाढी कई आहे न। हिकु त विकारनि जो बोझो, ॿियो असां बाबा जी निंदा जो कई आहे। बाप जो सर्व जी सदगति दाता आहे, सर्व जी सदगति ॾींदा आहिनि सर्व खे। उन्हनि जी केतिरी निंदा असां कई आहे न। इहे सभु ध्यान में रखिणो आहे। हाणे जेतिरो थी सघे बाप खे यादि करण जो पुरुषारत करिणो आहे न। केॾी कंहिंजी इंसल्ट कई आहे असां, कंहिंजी ग्लानी कई आहे, कंहिंखे असां बंदर जहिड़ो मुंहुं, हाथी जहिड़ो मुंहुं कण कण में चई छॾियो। सर्वशक्तिवान खे कोई तव्हांखे चए त तव्हांखे सुठो लॻंदो? कोई चए अॼुकल्ह जो प्रेसिडेंट त असां कुते में ॾिसंदा आहियूं। उहो ॾिस कुतो रोटी खणी वञे थो न, प्रेसिडेंट रोटी खणी वञे थो। माण्हू चईंदा आहिनि न कुते में बि भॻवानु आहे, ॿिली में बि भॻवानु आहे, सांप में बि भॻवानु आहे। जीव जंतु जानवरनि में माण्हू भॻवानु सम्झी करे हुननि जी पूजा थो करे। माण्हू चए हिन जानवरनि में प्रेसिडेंट वेठो आहे, मतिलबु प्रेसिडेंट खे गारियूं ॾिनी, हुननि खे जेल में विझी छॾियो। प्रेसिडेंट जो टाइटल ख़ुदि ते रखनि था। इन श्री 108 जगत गुरुअनि जे मथां त केस करणो खपे। इन्हनि परमात्मा जो टाइटल पंहिंजे मथां रखियो अथनि, है न। कोई चए असां प्रेसिडेंट ऑफ द इंडिया आहियूं, पोइ केॾी वॾी निंदा असां कई आहे त बाबा चवनि था की इन्हनि तॾहिं त पापनि जो बोझ आहे न। त इहे सभु ध्यान में रखी करे असांखे बाबा खे ॾाढो यादि रखिणो आहे। बाबा खे यादि करे पापनि खे भस्म करिणो आहे। बाप जो सर्व जो सदगति दाता, उन्हनि जी केतिरी निंदा कई आहे, इहे सभु ध्यान में रखिणो आहे। हाणे जेतिरो थी सघे बाप खे यादि करण जो पुरुषारत करिणो आहे। वास्तव में वाह सतगुरु चइबो आहे न, गुरु बि न। वाह गुरु जो त कोई अर्थ न आहे, वाह सतगुरु चईंदा आहिनि। मुक्ति जीवन मुक्ति, मुक्ति जीवन मुक्ति उहे ई ॾींदा आहिनि न। उहो गुरु त अनेक आहिनि, इहे त हिकु सतगुरु आहे। त माण्हुनि गुरु त ॾाढा कया आहिनि। उहे जन्म में 2-4 गुरु कंदा आहिनि। गुरु करे करे पोइ ॿिए स्थान ते वेंदा आहिनि, शायदि हितां खां सुठो रास्तो मिली वञे। ईअं गुरुअनि जे मथां बि ट्रायल कंदा रहंदा आहिनि, ॿिया गुरुअनि सां। पोइ ॿिया गुरुअनि वटि वेंदा आहिनि, परंतु मिलंदो त कुझु न आहे। हाणे त ॿार ॼाणंदा आहियो हिते त रहणो न आहे, सभिनि खे वञिणो आहे शांति धाम में। बाप तव्हांजे निमंत्रण ते आया आहिनि, तव्हांखे यादि दिलाईंदा आहिनि। त असांखे चयो हुयो की अचो असांखे अची करे पतित सां पावन ठाहियो। असांखे बाबा यादि दिलाईंदा आहिनि की तव्हां असांखे चयो हुयो न, अचो असांखे अची करे पतित खां पावन ठाहियो। पावन शांति धाम बि आहे त सुखधाम बि आहे। सॾु कंदा आहिनि असांखे घरु वठी हलो बाबा। घर सभिनि खे यादि ईंदो आहे। आत्मा फट सां चईंदी आहे असांजो निवास स्थान परम धाम आहे। असां मथां खां आया आहियूं। केॾो अथॉरिटी सां सभु चईंदा आहिनि न, असां मथां खां आया आहियूं, है न। त घर असांखे यादि त आहे, लेकिन असांखे पूरो परिचय न आहे। भक्ति मार्ग में न हुयो, हाणे त आहे न। परम पिता परमात्मा बि परम धाम में रहंदा आहिनि न। असां बि परम धाम में रहंदा आहियूं। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि त ते बृहस्पति जी दशा वेठी आहे। इहा बेहद जी ॻाल्हि आहे। बेहद जी दशा सभिनि ते वेठी आहे। चक्र फिरंदो ई रहंदो आहे। असां ई सुख खां दुख में, दुख खां सुख में ईंदा आहियूं। शांतिधाम सुखधाम, पोइ आयो दुखधाम। हाणे बि इहे बि त हाणे ॿार सम्झंदा आहियो, मनुष्य जी त बुद्धि में ई न वेंदो आहे। हाणे बाप जीते जी मरण असांखे सिखलाईंदा आहिनि।
जीते जी न दुनिया खे भुलिजी वञूं मतिलबु जीते जी मरण, मतिलबु सभिनि सां मोह कढिजो। परवाना क्षमा ते फ़िदा थी वेंदा आहिनि, कोई हुन ते आशिक़ थी जल बि मरी वेंदा आहिनि, पोइ फ़िदा थी वेंदा आहिनि, कोई पोइ फेरी पाए हली वेंदा आहिनि। इहे बि आहे बैटरी न, सभिनि जो बुद्धि योग हुन हिक सां ई आहे न, निराकार भाव सां जीअं बैटरी लॻल ई आहे हिन आत्मा जी त ॾाढे नज़दीक आहे ब्रह्मा बाबा जे, त ॾाढो ई सहज आहे। बाप खे यादि करण सां तव्हांजी बैटरी चार्ज थींदी, आत्मा रूपी बैटरी। तव्हां ॿारनि खे थोरी मुश्किलात थींदी आहे, इनखे सहज आहे ब्रह्मा बाबा खे, छो जो नज़दीक आहे न, पोइ बि इन्हनि खे पुरुषार्थ त करिणो पवंदो आहे न, जेतिरो तव्हां ॿारनि खे करिणो आहे। इहे जेतिरो नज़दीक आहे ओतिरो पोइ बोझ बि ॾाढो आहे न। ब्रह्मा बाबा शिव बाबा खे त पूरी विश्व खे पावन ठाहिणो आहे, त शिव बाबा जंहिंजे तन में आहे त उनखे बि त बोझ अनुभव थींदो न। इहे जेतिरो नज़दीक आहे ओतिरो पोइ बोझ बि ॾाढो आहे इन्हनि ते। गायन बि आहे न, जंहिंजे मथे मामला उन्हनि जे मथे त, जंहिंजे मथे मामला रहंदा आहिनि त उन्हनि खे त निंड ई फिटी पवंदी आहे न, त इन्हनि जे मथां केॾा मामला आहिनि। बाप त आहे ई संपूर्ण, इन्हनि खे संपूर्ण ठहिणो ब्रह्मा बाबा, इन्हनि खे सभिनि जी देख रेख करणी पवंदी आहे न। भल ॿई इकट्ठा आहिनि त बि ख़्यालु त रहंदो आहे न। ॿारनि ते केतिरी मार पवंदी आहे, त जीअं की दुख थींदो आहे न, दुनिया में केॾो दुख आहे। मां ॿारनि जे बारे में बाबा ॿुधंदा आहिनि, हीअं हीअं कंदा आहिनि, जंहिंखे ज्ञान ॿुधण न ॾींदा आहिनि, विघ्न विझंदा आहिनि, त हीअं हीअं कंदा आहिनि। कर्मातीत अवस्था त पिछाड़ी में थींदी, तेसि ख़्यालु ईंदो आहे न। बच्चनि जी ॿारनि जी चिठी न ईंदी आहे त ख़्यालु थींदो आहे किथे ॿार बीमार त न थी विया। सर्विस जो समाचार अचण सां बाबा ज़रूरु उन्हनि खे यादि बि कंदा। बाबा हिन तन सां सर्विस कंदा आहिनि, कॾहिं मुरली थोरी बि हलंदी आहे, ईअं त भल 2-4 रोज़ मुरली न बि अचे त बि पॉइंट्स त ॿारनि वटि रहंदी आहे। तव्हांखे बि पंहिंजी डायरी ॾिसणी खपे न, बैच ते बि तव्हां सुठो सम्झाए सघंदा आहियो न। सभिनि खे बैच ते मिलियो ऐं एॾनि ॾींहंनि खां ज्ञान ॿुधूं था त ॿुधी में रहंदो आहे न। कॾहिं कंहिं वटि मुरली न बि पहुची वञे त बहानो न करिणो आहे जो मुरली आई ई न। जेका पॉइंट्स नोट कया आहिनि उन्हनि खे वेही पढ़ो। जॾहिं आदि सनातन देवी देवता धर्म हुयो त ॿियो कोई धर्म हुयो ई न। झाड़ बि ज़रूरु साथ में हुजणो खपे। वैराइटी धर्मनि जो राज सम्झाइणो हूंदो आहे न। वैराइटी धर्मनि जो झाड़ धर्मनि जो राज असांखे सम्झाइणो हूंदो आहे। पहिरियों हिकु अद्वैत धर्म हुयो, विश्व में शांती सुख पवित्रता हुई। पहिरियों हिकु अद्वैत धर्म हुयो, विश्व में शांती सुख पवित्रता हुई। बाप सां ई वरसो मिलंदो आहे न। श्री बाप शांति जो सागर, सुख जो सागर आहे। अॻियां तव्हां बि कुझु न ॼाणंदा हुयो न, हाणे जीअं बाप जी बुद्धि में आहे इहे सभु आहे, ईअं तव्हां बि ठहींदा आहियो। हाणे असांजी बुद्धि में बि सभु ज्ञान आहे न, ज्ञान सागर शांति जो। असां मास्टर ज्ञान सागर शांति जा सागर सुख जा सागर ठहिया आहियूं। सुख जो शांति जो सागर तव्हां बि ठहींदा आहियो न। पंहिंजो पोता में ॾिसणो आहे, कंहिं ॻाल्हि में मूं में कमी आहे, मां बराबरि प्रेम जो सागर आहियां। कोई अहिड़ी चलन त न आहे जंहिंसां कोई नाराज़ थी वञे। असां सां चेक करो, कोई अहिड़ी चलन त न आहे जंहिंसां कोई असां सां नाराज़ थी वञे। पंहिंजे मथां नज़र रखणी आहे, पंहिंजे मथां असांखे नज़र रखणी आहे कि मूं में कहिड़ो अञा ताईं अवगुण आहे, कहिड़ी अञा ताईं कमी कमज़ोरी आहे।
इहे न सम्झणो आहे कि बाबा आशीर्वाद कंदा त तव्हां ईअं ठही वेंदो, न। बाप चईंदा आहिनि आशीर्वाद करिणो हुजे त मां सभिनि ते ई करां, न सिर्फ़ु तव्हां ते ई छो करां। मां ड्रामा अनुसार पंहिंजे समय ते आयो आहियां। मुंहिंजो इहे कल्प कल्प जो प्रोग्राम आहे, जो कंदो सो पाईंदो। ये ज्ञान ॿियो केर बि न ॾेई सघंदो आहे। सत बाप, सत टीचर, सत गुरु हिकु ई आहे न। इहे बि पको निश्चय आहे त तव्हांजी विजय, इहे बि अगरि ॿियो कुझु बि न, इहे बि पको आहे त विजय। इन एतिरे अनेक धर्म जो आहे, उन्हनि सभिनि जो विनाश थियणो ई आहे। जॾहिं सतयुगी सूर्यवंशी घरानो हुयो त ॿियो कोई घरानो हुयो ई न, पोइ बि ईअं ई थींदो। सॼो ॾींहुं इहे ॻाल्हियूं पाण सां कंदा रहो। ज्ञान जी पॉइंट्स अंदरि टपकणी खपे, ख़ुशी रहणी खपे। बाप में नॉलेज आहे, उहो तव्हांखे हाणे मिले थी न। बाबा में जो नॉलेज आहे उहो असांखे हाणे मिले थी न। उनखे धारणा करिणो आहे, हुन में टाइम वेस्ट न करिणो खपे, इन में टाइम वेस्ट न करिणो खपे, है न। रोज़ रोज़ जो असांखे बाबा जी नॉलेज मिलंदी आहे न, झटि सां सम्झी करे पंहिंजी धारणा में लायो, टाइम वेस्ट न करो। राति जो बि टाइम मिलंदो आहे। ॾिसंदा आहिनि आत्मा ऑर्गन सां कमु कंदे कंदे थकी वई आहे, पोइ सुम्ही पईंदी आहे, है न। राति जो बि असांखे टाइम मिलंदो आहे, पोइ वही आत्मा जॾहिं आत्मा ऑर्गन सां कमु करे करे थकी वेंदी आहे त पोइ सुम्ही पईंदा आहिनि। बाप तव्हांजी भक्ति मार्ग जी सभु थक दूर करे अथक ठाहे ॾींदा आहिनि। बाबा असांजी सभु भक्ति मार्ग जी थक दूर करे अथक ठाहे ॾींदा आहिनि। त बाबा चवनि था जी राति जो आत्मा थकी वेंदी आहे त शरीर सां अलॻि थी वेंदी आहे न, जंहिंखे निंड चइबो आहे। सुम्हंदो केरु आहे? आत्मा सां गॾु कर्मेंद्रियूं बि सुम्ही पईंदियूं आहिनि। आत्मा सां गॾु कर्मेंद्रियूं बि सुम्ही पईंदियूं आहिनि। त राति जो सुम्हंदे समय बि बाप खे यादि करे करे ईअं ख़्यालात करण सां कंदे कंदे सुम्ही वञिणो खपे। थी सघंदो आहे पिछाड़ी में राति ॾींहुं तव्हां निंड खे जीतण वारा ठही वञो, पोइ यादि में रहंदव, ॾाढी ख़ुशी रहंदी। 84 जो चकर फिराईंदा रहंदा। पोइ अंत में जॾहिं असांजी अहिड़ी अवस्था थींदी त सुबुह शाम बाबा जी यादि में रहंदासीं। बाबा जी यादि में त ख़ुशी ख़ुशी आहे न, है न। 84 चक्कर के फिराईंदा रहंदासीं। उबासी व पिन की झुटको आदि न ईंदो, असां जागती जोत ठही वेंदासीं। पोइ उबासी या पिनकी आदि न ईंदो, असां जागती जोत थी वेंदासीं। हे निंड खे जीतण वारा ॿार, कमाई में कॾहिं बि निंड न करणी आहे। जॾहिं ज्ञान में मस्तु थी वेंदा आहियो तॾहिं तव्हांजी अवस्था उहा रहंदी। हिते तव्हां थोरो टाइम वेंदा आहियो त कॾहिं उबासी कॾहिं गुटको न अचिणो खपे। ॿियो तरफ़ वञण सां पोइ उबासी ईंदी आहे। तव्हां ॿारनि खे ध्यान में रखिणो आहे कि असांखे ॿियनि खे बि आपसमान ठाहिणो, असांखे ॿियनि खे बि आपसमान ठाहिणो आहे। प्रजा त खपे न त राजा कीअं ठहींदासीं। धन दिए धन खुटे। ॿियनि खे सम्झाईंदव, दान ॾींदा रहंदव त कॾहिं खुटंदो न त जमा बि न थींदो। मनुष्य त ॾाढा मनूस बि हूंदा आहिनि, धन ते ॾाढी लड़ाई झगड़ा थी वेंदा आहिनि। हिते बाप चईंदा आहिनि तव्हांखे असां इहे अविनाशी धन ॾींदा आहियूं त तव्हां पोइ ॿियनि खे ॾींदा रहो। बाबा जो असांखे अविनाशी ज्ञान धन ॾींदा आहिनि, उहो असांखे ॿियनि खे डिलीवर करणो। त बाबा चईंदा आहिनि इन में मनोज न थियणो आहे। दान न ॾींदा आहियो त गोया आहे ई न तव्हां में ज्ञान। इहे कमाई अहिड़ी आहे न, में लड़ाई आदि जी ॻाल्हि न आहे। इनखे चइबो आहे गुप्त।
ये कमाई में असांखे लड़ाई आदि न करणी आहे, कमाई करणी आहे। ये कमाई अहिड़ी आहे, हिन में लड़ाई आदि जी ॻाल्हि न आहे। हिनखे चइबो आहे गुप्त। ये गुप्त पढ़ाई आहे, गुप्त कमाई आहे। कंहिंखे पतो ई नथो लॻे केरु केतिरो साहूकार थी वियो आहे। अंत में सभिनि खे सभु साक्षात्कार थींदो। बाबा चवनि था इनखे चइबो आहे गुप्त। तव्हां आहियो इनकॉग्निटो वॉरियर्स। 5 विकारनि सां गॾु तव्हां लड़ंदा आहियो न, तव्हांखे अननोन वॉरियर्स चइबो आहे। प्यादनि जो लश्कर ॾाढो हूंदो आहे। हिते बि ईअं आहिनि, प्रजा ॾाढी आहे, बाक़ी कैप्टन मेजर आदि सभु आहिनि। प्रजा जास्ती हूंदी न, कैप्टन मेजर त घटि ई हूंदा। तव्हां सेना आहियो, उन में बि नंबरवार आहिनि। बाबा सम्झंदा आहिनि ये कमांडर आहे, ये मेजर आहे, महारथी घोड़े सवार आहिनि। ये त बाप ॼाणंदा आहिनि 3 प्रकार जा सम्झाइण वारा आहिनि। ये त बाप ॼाणंदा आहिनि 3 प्रकार जा सम्झाइण वारा आहिनि। तव्हां वापारु कंदा आहियो अविनाशी ज्ञान रत्न जो। हिते 3 प्रकार जा सम्झाइण वारा आहिनि। तव्हां वापारु कंदा आहियो अविनाशी ज्ञान रत्न। ॾिसो महारथी बि आहिनि, घोड़े सवार बि आहिनि, प्यादा बि आहिनि। कंहिंखे महारथी सम्झाईंदो, कंहिंखे घोड़े सवार सम्झाईंदो, कंहिंखे प्यादा सम्झाईंदो। जीअं उहो बि वापारु सिखलाईंदा आहिनि न, गुरू हली वेंदो आहे त पिछाड़े में चेला वेही हलाईंदा। त हिकु सतगुरू ई अंत ताईं रहंदो। उहा आहे स्थूल, इहा आहे सूक्ष्म। अनेक प्रकार जा धर्म आहिनि। हा, बाक़ी इहो आहे सेंटर ते अगरि दीदी न आहे त ॿियो कोई जो दीदी हूंदी आहे उहा सम्झाए। लेकिन बाबा त चई रखियो अथई न, अगरि असांखे एॾो सम्झाइणु नथो अचे त हुननि खे चओ असांजी वॾी दीदी हाणे न आहे, पोइ अचिजो, है न। त बाबा चईंदा आहिनि उहो स्थूल आहे, इहे सूक्ष्म ॻाल्हियूं। अनेक प्रकार जा धर्म आहिनि, हर हिक जी पंहिंजी पंहिंजी मत आहे, हर हिक जी पंहिंजी पंहिंजी मत आहे। तव्हां बि वञी करे उन्हनि खे ॿुधी सघंदा आहियो न। तव्हां बि वञी करे उन्हनि खे ॿुधी सघंदा आहियो। उहो माण्हू छा सिखलाईंदा आहिनि, छा ॿुधाईंदा आहिनि। बाप त तव्हांखे 84 जन्मनि जी कहानी सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे ई बाप अची करे वरसो ॾींदो आहे। इहे ड्रामा में नूंद आहे। हाणे कलयुग अंत ताईं इहे आत्मायूं ईंदी ई रहंदियूं मथां खां हेठि। बाबा चवनि था कि हाणे आत्मायूं मथां खां हेठि ताईं ईंदियूं ई रहंदियूं, वृद्धि खे पाईंदी ई रहंदियूं। जेसि ताईं बाप हिते आहे संख्या वधंदी ई वेंदी आहे। पोइ एतिरा सभु रहंदा किथे, खाईंदा छा, इहे सभु हिसाबु रखिणो पवंदो आहे न। हुते त एतिरा मनुष्य हूंदा ई न आहिनि, है न। जेसि ताईं बाप हिते आहे संख्या वधंदी वेंदी आहे। पोइ एतिरा सभु किथे रहंदा, छा खाईंदा, सभु हिसाबु रखिणो पवंदो आहे न। हुते त एतिरा मनुष्य ई न हूंदा, खाइण वारा ई थोरा हूंदा। सभिनि जी पंहिंजी पंहिंजी खेती हूंदी। अनाज रखी करे छा कंदा, ॾिसो अॼुकल्ह बि सभु पंहिंजी पंहिंजी खेती करनि था न। त अनाज एॾो रखी करे छा कंदा। हुते बरसाति आदि जे लाइ यज्ञ आदि त पंहिंजी पंहिंजी खेती हूंदी आहे। सभु पंहिंजे पंहिंजे अनुसार उगाईंदा आहिनि ऐं खाईंदा आहिनि। हुते बरसाति आदि जे लाइ यज्ञ आदि न करणा पवंदा जीअं हिते कंदा आहिनि। हाणे बाप यज्ञ रचियो अथई, सॼी पुराणी सृष्टि यज्ञ में स्वाहा थी वई। हिन यज्ञ में सॼी पुराणी सृष्टि स्वाहा थी वई। जीअं हिते कंदा आहिनि। हाणे बाप यज्ञ रचियो अथई, सॼी पुराणी सृष्टि यज्ञ में स्वाहा थियणी आहे। इहे बेहद जो यज्ञ आहे। उहो माण्हू हद जो यज्ञ रचंदा आहिनि बरसाति जे लाइ। बरसाति पई त ख़ुशि थी वेंदा आहिनि। यज्ञ जी सफलता थी न थियण सां अनाज न थींदो।
अगरि बरसाति न पई त अनाज न मिलंदो, अकाल थी वेंदो। भले यज्ञ आदि रचंदा आहिनि, परंतु बारिश खे न पइणो आहे त छा करे सघंदा न। बारिश कोई भॻवानु थोरी बरसाईंदो, त जेतिरो सूर्य जी तपत हूंदी, जेतिरा बादल ठहींदा, उन अनुसार बारिश थींदी। त बाबा चवंदा आहिनि न पइणी आहे त छा कंदा। आफ़तियूं त सभु अचणियूं आहिनि, मूसलधार बरसाति, अर्थक्वेक, इहे सभु थियणो ई आहे। ड्रामा जे चकर खे त तव्हां ॿार सम्झी विया आहियो न। इहे चकर बि ॾाढो वॾो हुजणो खपे। एडवर्टाइज़ वॾा स्थाननि ते लॻल हुजे त वॾा माण्हू पढ़ंदा, सम्झी वेंदा कि हाणे बराबरि पुरुषोत्तम संगम युग। हाणे वॾी जॻह ते एडवर्टाइज़ वॾा बोर्ड हुजणा खपनि, तॾहिं माण्हू सम्झनि कि हा इहे संगम युग आहे, पुरुषोत्तम संगम युग आहे। कलयुग में ॾाढा मनुष्य आहिनि, सतयुग में थोड़ा मनुष्य हूंदा, त बाक़ी सभु एतिरा ज़रूरु ख़तमु थी वेंदा न। सतयुग में थोड़ा मनुष्य हूंदा त बाक़ी सभु आत्मायूं मुक्ति धाम में रहंदियूं। शिव जयंती माना ही स्वर्ग जयंती, लक्ष्मी नारायण जयंती। ॻाल्हि त ॾाढी सहज आहे। शिव जयंती मल्हाइबी आहे, उहा आहे बेहद जो बाप। उन्हनि ही स्वर्ग जी स्थापना कई हुई। कल्ह जी त ॻाल्हि आहे, असां स्वर्गवासी हुयासीं न, अॼु नरकवासी आहियूं। कल्ह असां विश्व जा मालिक हुयासीं, अॼु असांखे 3 पैर पृथ्वी बि मुश्किल सां मिले। इहा त ॾाढी सहज ॻाल्हि आहे। ॿारनि खे सुठी रीति सम्झी करे ऐं सम्झाइणो आहे, ख़ुशी में बि रहणो आहे। हाणे असां सदैव जे लाइ बीमारियुनि सां छुटी करे 100% हेल्दी वेल्दी ठहींदा। हाणे असां सभु बीमारियुनि सां छुटी करे 100% हेल्दी वेल्दी ठहींदा आहियूं। बाक़ी थोरो समय आहे, पर केतिरो बि दुख मौत आदि हूंदी त हुन समय ख़ुशी में हूंदो। बाबा चवनि था भर केतिरो बि दुख मौत आदि हूंदो, सभु हाहाकार कंदा, लेकिन असां हुन समय ख़ुशी में हूंदासीं। तव्हां ॼाणंदा आहियो मौत त थियणो ई आहे। कल्प जो इहो खेल आहे, फ़िक्रात कोई न थींदी आहे, सभिनि खे ख़तमु थियणो ई आहे। सभिनि जो पुराणो शरीर ख़तमु थियणो ई आहे। जो पक्का हूंदा उहो कॾहिं हाय न कंदा। मनुष्य कोई ऑपरेशन आदि ॾिसंदा आहिनि त चक्कर में अची वेंदा आहिनि। हाणे त केतिरो वॾो मौत थींदो न, हाणे त केतिरो वॾो मौत थींदो। तव्हां ॿार सम्झंदा आहियो इहे सभु त थियणो ई आहे न। असांखे कोई चए ईअं थियो, असां चईंदासीं असांखे त सभु पतो ई आहे। ॿियो ही अति में थियणो आहे। गायन बि आहे न, मिरवा मौत मलुक जो शिकार। मतिलबु असां फ़रिश्तो ठही वेंदासीं, कुझु बि थींदो रहंदो, असां फ़रिश्तो ठही वेंदासीं। इन पुराणी दुनिया में त ॾाढो ई दुख उठायो आहे न। हाणे असां सभिनि खे नई दुनिया में वञिणो आहे। ॿियो ई असां ख़ुशि थींदासीं कि सुठो आहे सभु ख़तमु थी वञे ऐं असां सभु नई दुनिया में हली हलंदासीं न। दुनिया वारा हाय कंदा, असां चईंदासीं सुठो आहे सभु ख़तमु थी वञे, सभु ख़तमु थी वेंदो त असां सभु नई दुनिया में हलंदासीं। अच्छा मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप सां अविनाशी ज्ञान धन वठी करे ॿियनि खे दान करणो। ज्ञान दान करण में मनूस न ठहिणो आहे। ज्ञान जी पॉइंट अंदर में टपकदी रहे, ज्ञान जी पॉइंट अंदर में टपकदी रहे।
राजा ठहिण लाइ प्रजा त ज़रूरु ठाहिणी आहे, त ज्ञान त ॿुधाइणो ई पवंदो न। ॿियो आहे पंहिंजो पोता में ॾिसणो आहे, मां बाप समान प्रेम जो सागर ठहियो आहे, कॾहिं बि कंहिंखे नाराज़ त न कंदो आहे। टियों आहे पंहिंजी चलन ते पूरो नज़र आहे, छा पोता में रखिणो आहे, बाप समान आत्मिक प्रेम जो सागर ठहिणो आहे, कॾहिं कंहिंखे नाराज़ न करिणो आहे, पंहिंजी चलन ते पूरो नज़र ॾियो। वरदान आहे ज्ञान सां गॾु गुणनि खे मर्ज करे सर्वगुण संपन्न ठहिण वारा गुण मूर्त ठहो। हर हिक में ज्ञान ॾाढो आहे, लेकिन हाणे आवश्यकता आहे गुणनि खे मर्ज करण जी। हर हिक में ज्ञान ॾाढो आहे, लेकिन हाणे आवश्यकता आहे गुणनि खे इमर्ज करण जी। इन करे विशेष कर्म द्वारा गुणदाता हाणे विशेष कर्म द्वारा गुणदाता ठहिणो आहे। संकल्प करो कि मूंखे सदा गुणमूर्त ठही सभिनि खे गुणमूर्त ठाहिण जे कर्तव्य में तत्पर रहणो। कंहिंजो बि अवगुण ॾिसते हुए कोई क्रोध थो करे, कोई छा थो करे, असांखे सदा संकल्प करिणो आहे उन्हनि खे क्रोधी खे शांति जो गुण दान ॾियो बि। शांत आत्मा आहे, ॾाढी सुठी आत्मा आहे न। कॾहिं कोई आवाज़ ईंदी आहे फलानो लड़े थो त असांजे मन में तुरंत अची वेंदो आहे फलानो अहिड़ो आहे, ईअं थो करे, ईअं थो करे, इन करे ॿई लड़नि था, ईअं था करनि। हुन जे बदिले असांखे किथां कुझु बि आवाज़ अचे थी, सभिनि जो ई कल्याण न, सभी शांत थी वञनि, सभी सुखी थी वञनि, सभी ख़ुशि रहनि, सभी हिक ॿिए जो मान रखनि। त बाबा चवनि था गुणमूर्त ठाहिण जे कर्तव्य में मूंखे तत्पर रहणो आहे। इन सां व्यर्थ संकल्प ॾिसण, व्यर्थ ॾिसण ॿुधण व करण जी फुर्सत ई न मिलंदी न। मतिलबु त कोई आवाज़ ईंदी आहे घर में, किथे ॿ ॼणा ॻाल्हियूं ईअं कंदा आहिनि, विढ़ंदा आहिनि, त उन्हनि जी सारी कमी कमज़ोरी असांजे दिमाग़ में अची वेंदी आहे। हा ईअं थी करे, इन करे चिल्लाए थो, ईअं सभिनि जो ई कल्याण। इन सां व्यर्थ ॾिसण ॿुधण व करण जी फुर्सत ई न मिलंदी। हिन विधि सां स्वयं जी व सर्व जी कमज़ोरियूं स्वतः ई सहज समाप्त थी वेंदियूं। हिन विधि सां सभिनि जी कमज़ोरियूं सहज ई समाप्त थी वेंदियूं। असां चऊं इहे हीअं थी करे, जॾहिं बि इहे हिन फलाणे ते गुस्सो कंदो आहे न, इहे हिनखे मारदी आहे न। कोई कीअं करे त असांखे झटि संकल्प में ईंदो आहे इहो हीअं करे थी करे, त सभिनि जो ई भलो थिए। हिन विधि सां स्वयं जी व सर्व जी कमज़ोरियूं सहज समाप्त थी वेंदियूं, सभी आत्माउनि जो कल्याण थिए। त हिन में हर हिकु पंहिंजे खे निमित अव्वल नंबर सम्झी करे हले त सर्वगुण संपन्न ठाहिण जो एग्ज़ाम्पल ठही वेंदो। त हिन में हर हिकु पंहिंजे खे निमित अव्वल नंबर समझ सर्वगुण संपन्न ठाहिण जो एग्ज़ाम्पल ठहो। बाबा चवनि था हिन में कि गुणमूर्त ठही करे सभिनि खे गुणमूर्त ठाहिणो ई आहे। हिन में अव्वल नंबर ठहिणो, एग्ज़ाम्पल ठहिणो। स्लोगन आहे मनसा द्वारा योगदान, वाचा द्वारा ज्ञानदान, कर्मणा द्वारा गुणनि जो दान कंदार। मनसा द्वारा योगदान, वाचा द्वारा ज्ञानदान, कर्मणा द्वारा गुणनि जो दान कंदार। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।